موسى لفتاه لا أبرح حتى أبلغ مجمع البحرين أو أمضي حقبا فلما بلغا مجمع بينهما نسيا حوتهما فاتخذ سبيله في البحر سربا فلما جاوزا قال لفتاه آتنا غداءنا لقد لقينا من سفرنا هذا نصبا قال أرأيت إذ أوينا إلى الصخرة فإني نسيت الحوت وما أنسانيه إلا الشيطان أن أذكره واتخذ سبيله في البحر عجبا قال ذلك ما كنا نبغ ارتدا على آثارهما قصصا فوجدا عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما قال له موسى هل أتبعك على أن تعلمني مما علمت رشدا قال إنك لن تستطيع معي صبرا فكيف تصبر على ما لم تحط به خبرا قال ستجدني إن شاء الله صابرا ولا أعصي لك أمرا قال فإن اتبعتني فلا تسألني عن شيء حتى أحدث لك منه ذكرا اللهم صل على سيدنا مولانا محمد تبارك وتعالى हिन रुकू में हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयान फरमायो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम उसूल तालीम जे लाइ अल्लाह तबारक व तआला खां ख़िज़र अलैहिस्सलाम मुलाक़ात जो जी तरतीब तरीक़ो तलब कयो रिवायत में अचे थो चए कैफ़ सबील इलही रब कहिड़ी तरह सां मां इन माण्हू खे पहुची सघां थो जंहिं वटि अहिड़ो इल्मु आहे जेको मूंखे न आहे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां इहा ॻाल्हि ॿुधाई वई इल्हाम थियो या वही जे ज़रिए सां अंबिया किराम खे जहिड़ी तरह सां अल्लाह जी तरफ़ां अहकामात नाज़िल थींदा आहिनि उलूम ईंदा आहिनि उन तरीक़े सां हुनखे मालूम थियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पाण हुनजो साथी यूशा अलैहिस्सलाम उहो बि नबी हुयो ॿई इहे निकिता पर उन वक़्तु हज़रत यूशा अलैहिस्सलाम जे मथां अञा नुबूवत जो नुज़ूल न थियो मुस्तक़बिल जो नबी हुयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां बाद अल्लाह तबारक व तआला हुनखे नुबूवत अता फरमाई बनी इसराईल जी रहनुमाई हुन कई ऐं दावत ऐं तबलीग हलाई इहो यूशा ऐं मूसा ॿई निकिता हिते अल्लाह तबारक व तआला हुननि जी ॻाल्हि ज़िक्र फरमाई आहे जंहिं वक़्तु चयो मूसा पंहिंजे साथी जवान खे मां न हटंदुसि जेसि ताईं जो पहुचावां ॿिनी दरियाहनि जे मेलाप खे या हलां कोई ज़मानो मां पियो हलां बंदि कयां कंदो रहंदुसि पर उन जाइ ते पहुचंदासीं जिते जो अल्लाह तबारक व तआला ॿुधाई आहे त इहो हमराह तोसां मिलंदो जंहिं वटि उते जॾहिं पहुता हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम हुननि सां मिलियो मुख़्तसिर हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुनखे सलाम ॾिनो ॾिनई चयो न हाज़िर सलाम ख़िज़र अलैहिस्सलाम हुनखे जवाब में चयो हिते सलाम काॾों आयो उहो इलाइक़ो अहिड़ो हुयो जिते लॻे थो त अहिड़े क़िस्म जा माण्हू हुया जेके मज़हब खां बिल्कुलु पासीरा हुया सलाम न पढ़ंदा हुया न चवंदा हुया बसि हुननि जा पंहिंजा पंहिंजा रसूमात हुया उन रसूमात जे हवाले सां आदर भाउ ऐं भलीकार कंदा हुया सलाम हालांकि सलाम इहो हिकिड़ी इस्लामी तरीक़ो आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी इहो हले थो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमायो हदीस शरीफ़ में अचे थो हुनखे फरमाई थी वञी जमात वेठी रही मलाइकनि जी हुनखे सलाम ॾे हज़रत आदम अलैहिस्सलाम वियो हुनखे सलाम ॾिनई वालेकुम सलाम चयोसि चई बसि इहो ई तुंहिंजे औलाद जो इहो ई सलाम आहे क़यामत ताईं इहो सलाम हलंदो सलाम इहो आहे हदीस शरीफ़ में अचे थो अलबादी बिस्सलाम बरी मिनल किब्र सलाम जी शुरूआत करे थो इहो किब्र खां बरी आहे यानी तकब्बुर मतिलबु इन जो इहो आहे कि आहिस्ते आहिस्ते रफ़्ता रफ़्ता इन नेक आदत ऐं नेक अमल जे करे भले अमल जे करे इन में अगरि गुरूर ऐं तकब्बुर जो को शाइब हूंदो बि उहो निकिरी वेंदुसि हिकिड़ी इन जी माना आहे हिकिड़ी इहा माना आहे त इंसान आहे हुन में कमज़ोरियूं बि आहिनि नेकियूं बि आहिनि इहा इंसान जी हिकिड़ी फितरत आहे त इंसान में कमज़ोरी बि हूंदियूं आहिनि चङायूं बि हूंदियूं आहिनि पोइ रफ़्ता रफ़्ता बसा औकात उहे नेकियूं वधी वेंदियूं आहिनि चङायूं घटिजी वेंदियूं आहिनि बसा औकात नेकियूं घटिजी वेंदियूं आहिनि चङायूं ऐं बुरायूं वधी वेंदियूं आहिनि इहे इनक़िलाबात ईंदा आहिनि ऐं इन इनक़िलाब जे लाइ अल्लाह तबारक व तआला अंबिया किराम जो सिलसिलो ऐं पंहिंजे किताबनि मुक़दस किताबनि जो सिलसिलो शुरू करणु फरमायो जो पंहिंजी मखलूक ॾे बनी आदम ॾे पंहिंजा किताब ऐं नबी सॻोरा ईंदा रहिया
मोकिलींदो रहियो, उन्हनि खे दावत तबलीग, उन्हनि खे हिदायत कंदा रहिया। जंहिं हिदायत वरिती कामयाब थी वियो, जंहिं न वरिती उहो नाकाम थियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मुंहिंजो मिसाल ऐं तव्हांजो मिसाल इहो ईअं आहे जीअं हिकिड़ो माण्हू हुजे, वॾे मर्तबे वारो को हुजे, कंहिं माण्हू हिकिड़े खे मोकिले पंहिंजे नुमाइंदे खे ऐं हिकिड़ी वॾी दस्तरखान वॾी हिकिड़ी दावत करे, मादुबत हिकिड़ो तयारु करे, उहो माण्हुनि खे मुनादी करे चवे अचो बाबा तव्हांजी दावत आहे। जेको माण्हू अकल मादुबा, जंहिं माण्हू इन दाई खे जी कयो उहो दाख़िल थींदो दार में, अलाह जी उन नेमतुनि खे वञी हासिल कंदो। मलम युजिब दाई, जंहिं उन दाई खे जवाबु जी न कयो, लम यदखुल दार लम याकुल मिनल मादुबा, न उहो इन दार में ईंदो, न उहो इन नेमतुनि जी हासिल कंदो। फरमाए मुंहिंजो मिसाल ईअं, अलाह तबारक व तआला हिकिड़ी दार यानी जन्नत तयारु कई आहे ऐं मूंखे मोकिलियो अथई त मां वञी दाई थियां, माण्हुनि खे सॾियां, अचो तव्हां अलाह तबारक व तआला जे सॾ ते जी कयो, उनजे अहकामात खे मञो ऐं उनजे जन्नत में दाख़िल थियो ऐं उनजी नेमतूं मज़ीद जेके आहिनि उहे हासिल कयो। जेको माण्हू जी करे थो उहो ईंदो, न ईंदो न थो करे। न इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो। इहो दावत ऐं तबलीग मुट खां वठी हली, इहो सिलसिलो हलियो ऐं फरमाई सलाम जेको आहे इहो उन वक़्त खां वठी हले। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो सलाम ॿुधो, चई अना बिहाज़ा सलाम, हिते सलाम किथे आहे? चई अना मूसा, चई मां मूसा आहियां। मूसा कहिड़ो? मूसा बनी इसराईल? न मूसा बनी इसराईल, माना मूसा बनी इसराईल आहियां। माना उनखे हालांकि ख़िज़र अलैहिस्सलाम बि वॾे इल्म वारो हुयो, तकवीनी इल्मु उनखे हुयो, यानी अलाह तबारक व तआला जी तक़दीरी उलूम जेके आहिनि, तक़दीर जेका आहे अलाह जी, उहा तक़दीर केरु ॼाणे कोन थो, लेकिन अलाह तबारक व तआला उन तक़दीरी इल्मनि ते हुनखे ॼाण ऐं उनखे सम्झ ॾिनी तक़दीरी इल्मनि जी पंहिंजे जेको अलाह जी मर्ज़ी। अहिड़ी तरह सां अंबिया किराम खे बि अलाह तबारक व तआला इल्मु ॾिनो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां हिकिड़े पुछा कई, चईंसि अलाह जा रसूल हिते ॿियो को वॾो तोखां वधीक इल्म वारो आहे? चई मूंखां वधीक कोई बि न आहे। अलाह जी तरफ़ां इहो हुकुम आयो, तोखां वधीक अलाह जा माना आहिनि, इहो जवाबु ॾियणु सही न आहे। चईंसि कहिड़ो आहे? चई इहो आहे ख़िज़र। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम शुरू कयो सफ़र कंदे कंदे वञी उते पहुतो। सफ़र लंबो हुयो, तॾहिं हिते अलाह तबारक व तआला इहा ॻाल्हि बयानु फरमाई। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे नौजवान साथी खे चयो, असां सफ़र जेके कंदा रहंदासीं कि थोरे साल गुज़री वञनि, असांजो सफ़र बंदि न थींदो जेसिताईं असां वञी उन माण्हू सां मिलूं जेको इल्म वारो माण्हू आहे, जंहिंखे ॼाण आहे। उन हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम सां मिलिया। ख़िज़र अलैहिस्सलाम सां मिलिया। ख़िज़र अलैहिस्सलाम हालांकि तोड़े हिनखे तकवीनी इल्मु हुयो, पोइ मूसा अलैहिस्सलाम खे सुञाणे ई न सघियो। इहा अजीब ग़रीब ॻाल्हि आहे, सुञाणे न सघियुसि। हालांकि न त हिनखे भला सुञाणो हुजे हा। यानी हिन में वॾी हिकिड़ी गवाही आहे त जेके अलाह जा नबी आहिनि उन्हनि खे बि अलाह साईं जेको इल्मु ॾींदो आहे ओतिरो ई ॼाणंदा आहिनि। ईअं न आहे त इल्मु ग़ैब जो उन्हनि खे आहे ऐं हर ॻाल्हि उहे ॼाणनि, ईअं न आहे। अलाह जी मर्ज़ी आहे, जेको उन्हनि खे ॼाणाए उहे ॼाणंदा, जेके न हूंदनि ॼाण ख़बर न हूंदनि। तॾहिं हिते अलाह साईं हुनखे फरमायो त तोखे ईअं चवणो हो त अलाह आलम बिसाब, अलाह खे वधीक इल्मु आहे, मूंखे एतिरो सॼी काइनात जो इल्मु मूं वटि किथे आहे? अलाह जे रसूल वटि बि काइनात जो इल्मु त न हूंदो आहे न, उनजो जुज़वी तौरु इल्मु हूंदो आहे जेको अलाह जी तरफ़ां हुन वटि खे मिलंदो आहे। हिन सूरत में बि अहिड़े क़िस्म जी जो मज़मून बि आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां यहूदियुनि मके वारनि जे ज़रिए सां इहो सवाल कया त असाब कफ जे बारे में सवाल कयूं, रूह जे बारे में सवाल कयूं। इहे सवाल हुननि कया, सवाल कयूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अञा इन बारे में को इल्मु नाज़िल ई न थियो हो। लिहाज़ा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि खे चयो मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदुसि, सुभाणे ॿुधाईंदुसि। सुभाणे ते त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम आयो ई न, काफ़ी अरसो गुज़री वियो। पोइ अलाह तबारक व तआला इहा ॻाल्हि बि हिते ज़िक्र फरमाई आहे, वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिका गदन इल्ला अन यशा अल्लाह वज़कुर रब्बक इज़ा नसीत। तूं कॾहिं बि इएं न चओ मां सुभाणे ईअं कंदुसि, ईअं न चओ इल्ला अन यशा अल्लाह, चओ इनशा अल्लाह, ईअं चवणु घुरिजे। माना इहो बि अलाह तबारक व तआला जी तरफ़ां तालीम ऐं सिखिया आई त अलाह जो रसूल जेको आहे पहिरियों पहिरियों मुअल्लम हूंदो आहे अलाह जी निस्बत सां। अलाह साईं पहिरीं तालीम जेका ॾींदो आहे उहो पंहिंजे अंबिया किराम खे ॾींदो आहे। पोइ अंबिया किराम तालीम ॾींदा आहिनि, पंहिंजी उम्मत खे ॾींदा आहिनि सुम वसुम। उन्हनि सहाबा किराम खे तालीम ॾिनी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ज़ियारत कई उनखे सहाबी चइजे थो। सहाबा किराम में वरी ख़ुलफ़ाए राशिदीन जेके तमामु वॾे मक़ाम ऐं मर्तबे वारा हुया, उनखां बाद ॿिया सहाबी सॻोरा, उहे बि अलाह जा बरगुज़ीदा, जंहिंखे अलाह तबारक व तआला रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु फरमायो। साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार फरमायो, सबक़त कंदड़ अगराई कंदड़ मुहाजिरीन में बि हुया, अंसार में बि हुया, जिन फिलफौर अलाह जे पैगाम खे मञियो, तस्लीम कयो, ईमान आंदो। जीअं उन्हनि खे पैगाम पहुतो अलाह जो
अलाह जे रसूल पाक जे ज़रिए सां अलाह रब्बुल आलमीन जो पैगाम जीअं आयो तीअं हुननि तस्लीम हिकिड़ा हुननि अहिड़ा जिन फिलफौर कयो, ॿियनि थोरी ताख़ीर सां कयो, पर कयो। हिननि खे अलाह सभिनी खे साबिक़ून अल-अवलीन अल-अवलून मुहाजिरीन वल अंसार, जेके मुहाजिर हुया अंसार हुया, उन्हनि में केतिरा माण्हू अहिड़ा हुया जिन सबक़त कई, अगराई कई, उनजो वॾो मक़ाम हो, मर्तबो हो। अलाह से फरमाए थो वल्लज़ीन तबअूहुम बिइहसान, जेके माण्हू हिननि जो इत्तिबा कनि था, साबिक़ीन अवलीन जो, मुहाजिरनि अंसार जो, बिइहसान, एहसान सां माना एहसान जी मतिलबु सही तरीक़े सां, नेक नियती सां, सुठे अक़ीदे सां उन्हनि जो इत्तिबा कनि था त रज़ी अलाह अलाह उन्हनि खां राज़ी आहे, उहे बि अलाह खां। उन्हनि जी अलामत बि अलाह से ॿुधाए छॾी, उहे कहिड़ा माण्हू हूंदा जो अलाह खां उहे राज़ी हूंदा, अलाह उन्हनि खां राज़ी आहे। इन जी अलामत इहा आहे त अलाह खां उहे राज़ी हूंदा, इहा ख़ुदि उन्हनि जी अलामत। अहिड़ी तरह सां बहरहाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो इहो लंबो चौड़ो किसो आहे ऐं अलाह तबारक व तआला असांखे इन में इहा ॻाल्हि सम्झाई। सलाम जी बि हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आई ऐं उन सां गॾोगॾु इल्मु ग़ैब जी ॻाल्हि आई। उन सां गॾोगॾु अलाह तबारक व तआला पंहिंजे नबी सगोरनि खे बि तालीम ऐं सिख्या ऐं तरबियत ॾिए थो, इहा ॻाल्हि आई त जेके उन्हनि जा मुतबीन लाज़मन ज़ाहिर आहे, उहे बि अलाह जा, अलाह जे रसूल जा मुहताज आहिनि। उहो उन्हनि खे जेका तालीम ॾिए, जेका सम्झाणी ॾिए, उहा सम्झनि। फरमाई मा आताकुम रसूल फख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू, अलाह जो रसूल जेका तव्हांखे शइ ॿुधाए उनखे वठो, जंहिंखां रोके उनखां रुकिजी पियो। या अलाह ते फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, तव्हांजे लाइ अलाह जे रसूल में उसवे हसना ज़िंदगी गुज़ारण जो बहितरीनु तरीक़ो आहे। दुआ त अलाह तबारक व तआला असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं हीअ जेके अॼुकल्ह इहे वबाई इहे हालात ऐं कैफ़ियात जेके ॿुधण में अचनि था, इन जे बारे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो हुकुम आहे त जिथे बि अहिड़े वबा जी बीमारी ख़ुदा न ख़ासिता कंहिं इलाइक़े में आहे त ओॾे न वञिजे, न उतो निकिरिजे, उहे माण्हू ॿाहिरि निकिरी ॿिए पासे न वञनि। इहा हक़ीक़त में अलाह जे रसूल इहा पहिरीं जेका इन जी रिसर्च ऐं हुकुम जेको सादिर फरमायो, अलाह जे तरफ़ां आयो, अलाह जे रसूल ॿुधायो। उन खां बाद हाणे अॼुकल्ह साइंस जी तहक़ीक़ूं थियूं, हाणे वञी इहे हिननि खे ख़बर पई आहे। अॻियां 1400 वर अॻे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो कानून ॿुधायो, सेखारियो ऐं सम्झायो। अहिड़ी तरह सां उन्हनि बीमारियुनि खां बचण, जेके विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि, उन्हनि खां बचाव जो बि तरीक़ो ॿुधायो। उन्हनि खां माण्हू पासीरो रहे। फिर मिनल जुज़ाम फरार असद जी हदीस बि आहे, कई हदीसूं इन्हनि जे लाइ दुआऊं अदिया वग़ैरह जेके इहो माण्हू हथ जेसिताईं माण्हू जे वुस आहे, जेसिताईं उनजी दस्तरस आहे, उन ताईं माण्हू पंहिंजी कोशिशि कंदो, एहतियात कंदो, मज़ीद अलाह तबारक व तआला खां पनाह वठंदो ऐं घुरंदो। बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुरु मअ इस्मिही शैउन फिल अर्ज़ि वला फिस समाइ वहुव समीउल अलीम। इहा रिवायत में अचे थो, इहा हदीस, इहे जेको कलिमात आहिनि, बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुरु मअ इस्मिही शैउन फिल अर्ज़ि वला फिस समाइ वहुव समीउल अलीम, माण्हू जिथे बि वञे इहा आयत पढ़े ऐं इहा हदीस शरीफ़ आहे, इहा पढ़े, फरमाइनि था जिथे माण्हू वेंदो फयज़ुरु शयुन, पोइ हुनखे का शइ नुक़सानु ॾींदी न ॾींदी। मतिलबु जंहिं अंदेशे खां बचण जे लाइ इहा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस सेखारी। अहिड़ी तरह सां रिवायात में ॿिया बि अहादीस ऐं अहिड़े क़िस्म जा कलिमात अचनि था। ईअं अचे थो सुभान अल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। इहा बि सुबुह जी नमाज़ खां पोइ पढ़िजे त 3 दफ़ा या 5 दफ़ा हमेशह माण्हू पंहिंजो मामूल करे। अहिड़े क़िस्म जी ताउन वग़ैरह ऐं पंहिंजो फालिज या अहिड़े क़िस्म जी जेके बीमारियूं ख़तरनाक आहिनि, अलाह तबारक व तआला नागहानी बीमारियुनि खां बचाए थो। तव्हां असांखे अलाह तबारक व तआला सिहत आफ़ियत ईमान सलामती नसीब करे। सभिनी मुस्लमाननि खे अलाह तबारक व तआला अमराज़ सहीह खां ऐं अहिड़े क़िस्म जे कुफ़र ऐं शिरक खां, अहिड़े क़िस्म जी बिदात खां महफ़ूज़ रखे। सॼे मुल्क खे, सॼे आलम इस्लाम खे अलाह तबारक व तआला असांखे पंहिंजी रज़ा नसीब करे, तकलीफ़ुनि खां बचाए, आफ़ियत ॾे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था सल्लल्लाहु अल आफ़िया, अलाह खां आफ़ियत घुरो, लैस मिन वराइल आफ़िया निअमा, आफ़ियत खां वधीक का नेमत न आहे। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल अफ़्व वल आफ़िया वल मुआफ़ात दाइमा फ़िद दीन व दुनिया वल आख़िरा। या अलाह असांखे आफ़ियत ॾे, दीन में, दुनिया में, आख़िरत। अलाह असांखे आफ़ियत सां पंहिंजे सिहत सां रखे ऐं अलाह तबारक व तआला अहिड़े क़िस्म जी बीमारियुनि अमराज़ खां सभिनी खे बचाए। ऐं हिकिड़ो वॾो फितनो आहे जो सॼी दुनिया में आहे ऐं काफ़ी मुल्कनि में हद खां वधीक अहिड़े क़िस्म जी बीमारी जा असरात आहिनि। तंहिंखां सवाइ अलाह जी तरफ़ां हिकिड़ी मुसीबत आहे, तकलीफ़ आहे, अलाह से बचाए। ऐं हिन जी तरतीब जेका आहे, अलाह जे रसूल अहिड़े क़िस्म जे हादसात खां बचण जे लाइ क़ुर शरीफ़ जेका आहे, क़ुर शरीफ़ जेका तालीम ॾिनी आहे, इहा उहा आहे त माकान अलाह तबारक व तआला फरमाईंदो माकान अल्लाह
लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फ़िरून। ऐं अल्लाह तबारक व तआला अहिड़े क़िस्म जे अज़ाब वग़ैरह अहिड़ी मुसीबतूं अहिड़ी जाइ ते नाज़िल न कंदो आहे जिते अलाह जो रसूल हूंदो ऐं जिते माण्हू तौबा इस्तिग़फ़ार कंदा। इस्तिग़फ़ार ऐं तौबा अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, इहो बि इन जे लाइ वज़ीफ़ो अहम तरीन वज़ीफ़ो आहे। तौबा इस्तिग़फ़ार बि ऐं उन सां गॾोगॾु तस्बीह तहमीद ऐं तावुज़, टे शयूं इस्तिग़फ़ार तस्बीह तावुज़। बिस्मिल्लाह लज़ी ला यज़ुर, इहो तावुज़ थी वियो। औज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़, इहो तावुज़। ऐं तस्बीह सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। ऐं ॿियो थियो इस्तिग़फ़ार अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। अल्लाह तबारक व तआला हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह क़ुरान के आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि।